नाज़रीन न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्तां खे शिकारपुर मां ख़बर ॾींदालूं त एजुकेशन प्राइमरी स्कूल में 1 खां 4 स्केल ताईं जी नौकरी जा इंटरव्यू ॾियण लाइ पहुतल उम्मीदवारनि सां एजुकेशन सामिया खिली मज़ाक़ इंटरव्यू जी मुक़रर तारीख़ कैंसिल कई वई। सवन जी तइदाद में पहुतल नौजवान सरापा एहतजाज। उन मौके ते इंटरव्यू सेंटर लखदीर प्राइमरी स्कूल आॾो नौजवाननि शाहनवाज़, आसिफ लहर, परवेज़ संजराणी, वज़ीर अली, इमदाद अली ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं अख़बार में एजुकेशन सामिया 1 खां 4 स्केल जी नौकरी लाइ इश्तिहार शाया कयो हो। इन इश्तिहार ज़रिए असां अॼु हिन मुक़रर इंटरव्यू सेंटर ते पहुता आहियूं, पर हिते ॿुधायो वञे पियो त इंटरव्यू कैंसिल कया विया आहिनि, जेके ईंदड़ महीने साॻी तारीख़ ते वरिता वेंदा आहिनि। चयो त एजुकेशन इंतिज़ामिया बिना कंहिं नोटिस या इश्तिहार जे इंटरव्यू कैंसिल कया आहिनि, जेका ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। असां ॾियारीदार मज़दूर माण्हू सुबुह सां ॾियारी छॾे इंटरव्यू लाइ पहुता आहियूं, पर हिते कैंसिल कया विया आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध, वज़ीर तइलीम समेत आला इख्तियारियुनि खां घुर कई त उम्मीदवारनि सां नाइंसाफ़ी बंदि करे हिकिड़ी तारीख़ मुक़रर करे इंटरव्यू वठी नौकरियों ॾेई बेचैनी खत्म कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।